मौजूद हैं सीनियर सहाफ़ी JM जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, असीं हर प्रोग्राम में जेको आहे रोज़ कंहिं सियासतदान जी ॻाल्हि कंदा आहियूं या जेके मुल्क में हलंदड़ मसला आहिनि उन्हनि ते नज़र विझी ऐं उन ते असां जमाली साहब जा जेको आहे तज्ज़िया हिन प्रोग्राम में शामिल कंदा आहियूं। पर अॼु असां हिन प्रोग्राम में जेको आहे मख़सूस तौर ते हलंदड़ मुल्क में जेके मसला आहिनि स्पेसिफिकली ही जेकी महांगाई वधंदी वञे पई, मईशत जेको आहे हेठि किरंदी वञे पई ऐं गॾोगॾु अमन अमान जी जेका सूरत हाल हिन वक़्तु मुल्क में लॻी पई आहे, त इहो चवणु ग़लति न रहंदो त मुल्क में ॿ वॾा मसला, हिकु त मईशत खे सही सां टैकल करणु ऐं उन सां गॾोगॾु अमन अमान जी जेका सूरत हाल लॻी पई आहे उनखे कीअं आख़िर यकीनी बणाइजे त हू बिल्कुलु सिधे रस्ते सिधे ट्रैक ते अची वञे। मख़सूस तौर ते जमाली साहब सां असीं इहा ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर असीं माज़ी में खोड़ दफ़ा जमाली साहब प्रोग्राम्स में असांखे ॿुधाईंदा रहिया आहिनि त कीअं माज़ी में पाकिस्तान जेको आहे ॿियनि मुल्कनि खे कर्ज़ु ॾींदो हुयो ऐं हाणे असांखे हर कुझु थोड़नि सालनि खां पोइ जेको आहे IMF वटि वञिणो पवे थो, कर्ज़ु वठिणो पवे थो ऐं उन्हनि जे सहारे असांखे जेको आहे हलणो पवे थो। त असां पंहिंजनि ज़रियनि ते कीअं इन्हिसार करे सघूं था, कीअं डिपेंडेंट थी सघूं था ऐं सॉल्यूशन्स आख़िर छा आहिनि त हीअ जेकी मईशत डगमगाए पई, डॉलर मथे वञे पियो, रुपयो हेठि अची वञे थो, इहा आख़िर जेकी हलचल आहे, फ्लक्चुएशन आहे, छा इहा कॉन्स्टेंट पंहिंजे उन स्टेट में अची सघे थी जो रुपयो जेको आहे बाक़ाइदा पंहिंजे उन हिकिड़ी सुठी लेवल ते रहे ऐं कंपेरिज़न जी जॾहिं असीं ॻाल्हि कयूं त हू डॉलर खे बि टक्कर ॾियण जे लाइ हर वक़्तु तयारु रहे, त इहो कॾहिं मुमकिन थी सघे थो ऐं कीअं मुमकिन थी सघे थो। सो बहरहाल अॼु जो प्रोग्राम तमामु इंट्रस्टिंग थियण वारो आहे छो त मख़सूस तौर ते असीं इन्हनि शयुनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं जेके मुल्क जा ॿ वॾा मसला आहिनि। शुरूआति जेको आहे असीं मईशत खां कयूं था त आख़िर मईशत हेठि अचणु यानी पाकिस्तान ते उहो बुरो वक़्तु जेको आहे कॾहिं शुरू थियो ऐं पोइ हिन वक़्तु ताईं असीं ही हाल जेके ॾिसूं पिया। जमाली साहब, मईशत असीं माज़ी में जेको आहे ॾिठो आहे त हू 70 या 80 जी पंहिंजे टेन्योर में केतिरी सुठी रही, असीं कर्ज़ बि ॾींदा रहियासीं। अॼु असीं कर्ज़नि ते डिपेंडेंट छो आहियूं, पंहिंजे ज़रियनि ते डिपेंडेंट हुजणु घुरिजे, पर ईअं सिचुएशन सॼी उलट आहे, माण्हू रड़ियूं दाऊं कनि पिया, मईशत आख़िर हेठि असांजी छो ईंदी वञे पई। ॾिसो, पहिरियों त असांजी क़ौम खे इहा सम्झणु घुरिजे ॻाल्हि त पाकिस्तान जेको आहे उहो दुनिया जी जन्नत आहे ऐं पाकिस्तान उहो मुल्क आहे जंहिंमें अल्लाह ताला हर क़िस्म जा वसीला ॾिना आहिनि, हर क़िस्म जा मौसम ॾिना आहिनि, हर क़िस्म जा मादनियात ॾिना आहिनि। असांजी जेकी बदकिस्मती जो मां सम्झां थो त जेके असां आगाज़ चइजे उहो थियो 1978 खां पोइ। 1978 खां पोइ मुस्तक़िल बुनियादनि ते असां हेठि आया आहियूं ऐं कॾहिं बि 1978 खां पोइ हिन वक़्तु ताईं पाकिस्तान स्टेबल न थी सघियो आहे जी। कुझु अरसो यकीनन सूरत हाल कुझु बहितर रहंदी आहे, पर जॾहिं तव्हां कंहिं शइ खे ज़बरदस्ती कंट्रोल करण जी कोशिशि कंदा आहियो त उन जा वरी रिपकैशन्स जेके आहिनि उहे कुझु अरसे खां पोइ अञा वधीक ख़ौफ़नाक निकिरंदा आहिनि। मां सम्झां थो त पाकिस्तान जी मईशत अॼु बि जंहिं पोज़ीशन में बीठी आहे ऐं अॼु जा हुक्मरान जेकॾहिं इहो फ़ैसिलो करे छॾनि त असांखे पाकिस्तान जी मईशत खे अॻिते खणी वञिणो आहे त इहो को इशू न आहे पाकिस्तान जे लाइ, छो जो पाकिस्तान में जेके मौसम आहिनि, पाकिस्तान में दरिया आहिनि, पाकिस्तान में जंगलात आहिनि, पाकिस्तान में हर क़िस्म जी मिनरल्स मौजूदु आहिनि, पाकिस्तान में एग्रीकल्चर आहे, पाकिस्तान जा जेके नौजवान आहिनि उहे होशियार आहिनि, टैलेंटेड आहिनि। बेसिकली हूंदो आहे गवर्नमेंटनि जो जेको कमु हूंदो आहे उहो हूंदो आहे पॉलिसीज़ ठाहिणु, जंहिं मक़सद लाइ गवर्नमेंट काई बि गवर्नमेंट कामयाबु थींदी आहे, यानी की अवाम हुनखे वोट ॾींदो आहे। उनजो कमु हूंदो आहे सिर्फ़ु बुनियादी सहूलियतुनि जी फ़राहमी, अमन अमान जी बहाली ऐं जेको बि आइन ऐं दस्तूर असांजा कानून ठहियल आहिनि उन्हनि ते अमल दरामद। बदकिस्मती सां जेको आहे असांजे मुल्क में इन्हनि कंहिं बि शइ ते तवजह कान ॾिनी वेंदी आहे ऐं जेके बि हुकूमतूं ईंदियूं आहिनि या उन में जा जेके वज़ीर आज़म हुजनि, वॾा वज़ीर हुजनि, वज़ीर हुजनि, मुशीर हुजनि, जेके बि हुजनि या जंहिं पार्टी जी हुकूमत आहे उन जा लीडर्स हुजनि, उहे जेके आहिनि उहे जॾहिं ज़ाती मफ़ादात जे तहफ़ुज़ में पंहिंजी मशीनरी जो इस्तेमालु कंदा, ग़ैर क़ानूनी इस्तेमालु कंदा, मेरिट ते जेको आहे कमु कान कंदा, गुड गवर्नेंस क़ाइमु कान कंदा, त पोइ ज़ाहिर आहे जेकी असुलु तवजह यानी की मईशत ते हुजणु घुरिजे उहा तव्हांजी ॿियनि मक़सदनि ॾांहुं डाइवर्ट थी वञे थी ऐं तव्हांजी इकोनॉमी जेको आहे उहो ज़मीन बोझ थी रही आहे। सही ॻाल्हि आहे।
हाणे जेकॾहिं तव्हां ॾिसो त असांखे जेको अलाह साईं सिर्फ़ु समुंड ॾिनो आहे, जेकॾहिं असां सिर्फ़ु ब्लू इकोनॉमी ते कमु कयूं त सिर्फ़ु इहो समुंड जेको आहे तव्हांखे बिलियंस ऑफ डॉलर ॾेई सघे थो। सिर्फ़ु समुंड जी आउं ॻाल्हि करे रहियो आहियां, जेको अलाह ताला जी हिकु वॾियुनि नेमतनि मां हिकु नेमत असांखे पाकिस्तान खे मिलियल आहे त असां वटि पोर्ट पंहिंजा मौजूदु आहिनि। पर बदकिस्मती सां असां जेको सी फूड्स आहे, ऐं क़ुरान शरीफ़ में बि अलाह ताला फरमाए थो त इहे जेके समुंड आहिनि इन्हनि में जेको आहे तव्हांजे लाइ रिस्क बि रखियलु आहे ऐं सोना जवाहरात बि रखियल आहिनि। पर असां जेको आहे उन्हनि खे एक्सप्लोर कयूं ई कोन था, छो जो असां वटि न टेक्नोलॉजी आहे, न सम्झ आहे, न असां हिन ब्लू इकोनॉमी खे सही तरीक़े सां सम्झी रहिया आहियूं त इहे आहे छा। यानी जेकॾहिं सिर्फ़ु तव्हां मच्छी ऐं झींगे जा प्लांट प्रॉपर जेके चवंदा आहिनि उहे सिर्फ़ु लॻाए छॾियो हिन पाकिस्तान में जेके इंटरनेशनल स्टैंडर्ड जे मुताबिक़ आहिनि, त असांजी जेकी मच्छी ऐं झींगो आहे उहे तव्हांखे जेको आहे 25-30 अरब डॉलर जेको आहे कमाए ॾेई सघनि था। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां पंहिंजे वरी मादनियात ते वञूं त अलाह साईं असांखे गैस ॾिनी आहे, पेट्रोल ॾिनो आहे, ग्रेनाइट ॾिनो आहे, पत्थर ॾिनो आहे, तांबो ॾिनो आहे, रेकोडेक सोन ॾिनो आहे, चांदी ॾिनी आहे, सल्फर नाइट ॾिनो आहे। मक़सदु अहिड़ी काई शइ न आहे मिनरल्स जे उन में जेकी पाकिस्तान में मौजूदु न आहे। वरी जेकॾहिं असां जंगलात ते अचूं त तव्हांखे अलाह साईं हर क़िस्म जा जंगलात प्रोवाइड कया आहिनि, चाहे रोज़मर्रा जे इस्तेमाल जे लाइ या इन्वायरमेंट खे बहितर करण जे लाइ हर क़िस्म जा जंगलात पाकिस्तान में मौजूदु आहिनि। वरी तव्हां चओ एग्रीकल्चर ते त अलाह ताला तव्हांखे हर क़िस्म जी एग्रीकल्चर ॾिनी आहे, तव्हांखे काटन ॾिनी आहे, तव्हांखे चांवर ॾिना आहे, तव्हांखे कणिक ॾिनी आहे, तव्हांखे खाइण पीअण जो जेके बि सब्जियूं आहिनि, फ्रूट्स आहिनि, हर शइ मौजूदु आहे। वरी असां चऊं जेकॾहिं ड्राई फ्रूट्स ते त पाकिस्तान में जेको आहे इहे सॼा हर क़िस्म जा ड्राई फ्रूट्स मौजूदु आहिनि। यानी मक़सदु जेको आहे उहो चवण जो इहो आहे त अहिड़ी काई नेमत न आहे हिन दुनिया में जेकी अलाह ताला हिन पाकिस्तान खे न ॾिनी हुजे। केतिरा ई मुल्क अहिड़ा आहिनि जेके मसनूई मुल्क आहिनि, यानी असांजे भरिसां आहे त भई हिकिड़ो मसनूई मुल्क आहे, पर उनजी तव्हां इकोनॉमी ॾिसो किथे आहे। अहिड़े तरीक़े सां ॿिया बि आउं नाला नथो खणणु चाहियां, पर असांजे आस पास जेकॾहिं असां पंहिंजे केतिरा ई अहिड़ा मुल्क आहिनि जेके ॿियनि मुल्कनि जा मरून मिन्नत हुया, ऐं पाकिस्तान जेको आहे उहो मुल्क हुयो हिन सां ॿिया मुल्क जेके आहिनि उहे मरून मिन्नत हुआ। पर हाणे बदकिस्मती सां जेके मूं पहिरियूं ॻाल्हियूं चयूं त उन जी तवजह न ॾियण जे करे, गुड गवर्नेंस जे क़याम न हुजण जे करे, हुकूमत जंहिंजी बि हुजे उन्हनि जे इंट्रस्ट ज़ाती इंट्रस्ट सां वाबस्ता हुजण जे करे, स्मगलिंग जे करे, माफ़िया जे करे, छो जो असां वटि पाकिस्तान में सभ खां वॾो रोल जेको आहे उहो माफ़िया जो आहे, चाहे उहो कणिक जी माफ़िया हुजे, चाहे उहो खंड जी माफ़िया हुजे, चाहे खाइण पीअण जी ॿियनि शयुनि जी माफ़िया हुजे, चाहे माइंस जी माफ़िया हुजे। हाणे जेकॾहिं ॾिसो अफ़गानिस्तान में यकीनन पहाड़ आहिनि, उते मिनरल हूंदा, असां उनजी ॻाल्हि नथा कयूं, पर अफ़गानिस्तान में खाइण पीअण जी हर शइ पाकिस्तान खां स्मगल थींदी आहे। भई तव्हां बॉर्डर्स ते जेको आहे, असां इहो नथा चऊं त न वञणु घुरिजनि खाइण पीअण जूं शयूं, ज़ाहिर मुस्लमान ॿाहिरि आहिनि, असांजो जेकॾहिं असां वटि का शइ वधीक पैदा थी रही आहे त असां उन्हनि खे ॾियूं, असांखे कोई एतिराज़ कान्हे, पर सवाल इहा आहे त हिकिड़ो तरीक़ेकार हुजे जंहिंसां पाकिस्तान खे फ़ाइदो थिए। जेके टैक्सिस आहिनि उनजे थ्रू तव्हांखे जेतिरो इम्पोर्ट करिणो आहे, एक्सपोर्ट करणी आहे शइ, कयो एक्सपोर्ट त वधीक फ़ाइदेमंद हूंदी आहे मुल्कनि जे लाइ, पर उन खे स्मगलिंग जे थ्रू जॾहिं मोकिलियो थो वञे त अल्टीमेटली उहो पाकिस्तान खे लॉस थो थिए, छो जो केतिरियूं वरी अहिड़ी शयूं आहिनि जेकी असां थ्रू डॉलर्स घुराए रहिया आहियूं। मिसाल जे तौर ते जीअं तेल आहे, पती आहे, इन क़िस्म जा समय आइटम्स हूंदा जेके लोह सरीअ में इस्तेमालु थी रहिया आहिनि, उहे असां त घुरायूं था डॉलर ॾेई, पर हुतां छो जो स्मगलिंग जे ज़रिए हितां वरी वापसि वञे थो, यानी की उनजी खपत जेको आहे वधी थी वञे, ऐं स्मगलिंग जे ज़रिए जेके इहे सवे हज़ारे डॉलर जेके आहिनि तव्हांखे रोज़ मिलंदा आहिनि उते, उहो सिर्फ़ु असांजी हर शइ खणी वेंदा आहिनि। मिसाल जे तौर ते असां फ्यूल वठूं था, उहो स्मगलिंग जे ज़रिए फ्यूल था खणी वेंदा आहिनि। असां का ॿी शइ वठी रहिया आहियूं जेकी कॉस्टली पैसा भरे, डॉलर्स भरे, गैर मुल्की नाणो भरे, ऐं उहे वरी स्मगलिंग जे थ्रू थोरे वधीक रेट ते, छो जो हुननि ब्लैक जो पैसो आहे, पाकिस्तान खे फ़ाइदो कान थी रहियो आहे, हिकिड़ी सर्टेन माफ़िया खे त फ़ाइदो थी रहियो आहे, पर पाकिस्तान खे फ़ाइदो न थी रहियो आहे। इहो थी वियो हुनजो हिकिड़ो पहलू। ॿियो पहलू जेको आहे, जेको ख़ौफ़नाक ऐं ख़तरनाक आहे, उहो आहे इलीगल इमिग्रेंट्स, जेको पाकिस्तान ते तमामु घणो दबाव आहे।
ठीकु आहे, तव्हां असांखे कुझु फैक्टर्स ॿुधाए पिया जेके अॻिते वधण नथा ॾियनि असांखे, स्मगलिंग, इलीगल इमिग्रेंट्स। बंगालियुनि जी सूरत में हुजे, बर्मिन जी सूरत में हुजे, या ॿियनि मुल्कनि खां जेके माण्हू हिते पाकिस्तान आयल आहिनि, उहे जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि उन्हनि जी तइदाद बि हाणे करोड़नि में आहे। त असांजा जेके वसीला आहिनि जेके पाकिस्तानी क़ौम ते ख़र्चु थियणु घुरिजनि, या असांजी जेकी प्लैनिंग्स हूंदी आहे, असां कंहिं एरिया खे मद्देनज़र रखंदे उते जेको प्लान कंदा आहियूं त उते पाणी जी केतिरी खपत आहे, बिजली जी केतिरी खपत आहे, फ्यूल असांजे मुल्क में केतिरी खपत थींदी, ज़ाहिर आबादी जे तनासुब सां जेको आहे सभिनी शयुनि जूं फिज़िबिलिटियूं ठाही वेंदियूं आहिनि। उहे जेके असांजी फिज़िबिलिटियूं आहिनि उहे आउट थी वेंदियूं आहिनि। यानी इहे जेके 40-50 लख अफ़गानी, वरी 40-50 लख खां मथे जेके आहिनि उहे बंगाली, वरी लखे जेको आहे बिहारी, वरी लखे जेको आहे बर्मी, हाणे इहो जेकी सॼी फिज़िबिलिटी आहे उहा आउट ऑफ कंट्रोल थी वञे हुन खां। अच्छा, चोथों जेको आहे असांखे लॉस थो थिए इन्हनि ऐं असांजा पंहिंजा जेके लॉ एनफोर्समेंट जा जेके इदारा आहिनि उन्हनि जी अमन अमान ते गिरप न हुजण जे करे। त जॾहिं मुल्क में अमन न हूंदो त तव्हांजा जेके पंहिंजा लोकल इन्वेस्टर्स आहिनि उहे ख़ौफ़ में, डप में बैरून मुल्क मुंतक़िल थी वेंदा आहिनि ऐं पंहिंजो सरमायो ॿाहिरि खणी वेंदा आहिनि। इंडस्ट्रीज़ जेके आहिनि जेके पाकिस्तान में लॻणु घुरिजनि उहे ॿाहिरि मुंतक़िल थी वेंदियूं आहिनि। हाणे इन ते जेको आहे हिकिड़ी जेकी मां सम्झां थो जेको आईन पाकिस्तान जे मुताबिक़ बुनियादी ज़िमेदारी आहे पुलिस जी जेकी लोकल असांजी मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में हूंदी आहे, ज़िलनि में, तालुकनि में, हेठि यूसी सतह ताईं, उते जेको आहे असांजी सिफ़ारिश कल्चर जे करे उते असांजी गवर्नेंस न आहे। उहे जेके इदारा आहिनि उहे पंहिंजनि पंहिंजनि इलाइक़नि, पंहिंजे पंहिंजे हल्कनि में जेको आहे उहो कंट्रोल कान था करे सघनि। सही। ॿियो मल्टीपल जेको फैक्टर असां सां आहे जेको ख़ौफ़नाक, सभिनी खां वधीक ख़ौफ़नाक आहे, त जेके दुनिया जूं मुख़्तलिफ़ एजेंसीज़ आहिनि ऐं ख़ासि तौर ते जॾहिं अफ़गान वॉर लॻी उनखां पोइ जेके सरहदनि ते वेठल 42 एजेंसियूं हुयूं दुनिया जूं, उन्हनि जो फोकस हो त पाकिस्तान स्टेबिलिटी ॾे न वञे। छो जो पाकिस्तान जेको आहे वाहिद एटमी मुल्क आहे इस्लामी, त पाकिस्तान खां ज़ाहिर आहे जेके इस्लाम दुश्मन क़ुवतूं आहिनि उहे हर वक़्तु ख़ौफ़ज़दा रहंदियूं आहिनि। उहे जेको आहे पंहिंजे पैसे जे ज़रिए, पंहिंजे नेटवर्क जे ज़रिए, पंहिंजे असर रसूख़ जे ज़रिए, पंहिंजे हथियारनि जे ज़रिए पाकिस्तान में डिस्टेबलाइज़ेशन करण जी भरपूर कोशिशि कंदा आहिनि। सही। त असां सां जेके इहे मुख़्तलिफ़ जेके इशूज़ तव्हांखे मूं ॿुधाया, जेकॾहिं इन्हनि इशूज़ खे 1 बाय 1 असां बहितर करण जी कोशिशि कयूं त पाकिस्तान जेको आहे दुनिया खां जी रफ़्तार सां तेज़ रफ़्तार हली सघे। बिल्कुलु, तव्हां जेको आहे ॾाढो हिननि खे प्रॉपरली हाईलाइट कयो। थोरो आउं कंसाइज़ली जेकर रिपीट कयां त जमाली साहिबु रिसोर्सिस खां ॻाल्हि शुरू कई त असां पंहिंजी ब्लू इकोनॉमी ते जेकर डिपेंडेंट थी वञूं काफ़ी बहितरी थी सघे थी। असां वटि ज़रियनि जी का खोट न आहे, गैस हुजे, पेट्रोल असीं जेको आहे हिन वक़्तु इम्पोर्ट कयूं पिया, तेल, जेके काफ़ी बुनियादी शयूं आहिनि पर असांखे ॿाहिरां जेको आहे वठणियूं पवनि थियूं, ग्रेनाइट, सल्फर, कोल, इहे असां वटि ऑलरेडी शयूं आहिनि। ऐं ॿियूं जमाली साहिबु जेको आहे ॾाढो सही नमूने सां कुझु फैक्टर्स खे हाईलाइट कयो, कारण मसइला जेके आहिनि, हिकु त स्मगलिंग थिए पई, गैर क़ानूनी तरीक़े सां सामान जेको आहे हितां अलाए केॾांहुं हलियो वञे पियो, ऐं ॿियो इलीगल इमिग्रेंट्स जेके ॿिया अची करे हिते रहनि पिया, ऐं लॉ एनफोर्समेंट बि यकीनन हिकिड़ो वॾो इशू आहे। जमाली साहिबु जीअं तव्हां हुकुमराननि जी बि ॻाल्हि कई, गवर्नेंस जी बि ॻाल्हि कई, असीं ॾिसूं पिया त जीअं पहिरियों पीपल्स पार्टी हुजे, नून लीग हुजे, PTI हुजे, छा तव्हांखे इन्हनि जी पॉलिसीज़ में को फ़र्क़ु नज़र आयो? छो त असीं ॾिसूं त इन्हनि तमामु सियासतदाननि जूं जेको पॉलिसी फ्रेमवर्क आहे उहो ऑलमोस्ट साॻियो ई आहे, त पोइ तब्दीली एक्सपेक्ट करे ई नथी सघिजे न? ॾिसो, जेकॾहिं असां हिन मुल्क में तक़ाबुली जाइज़ो वठूं 1947 खां पोइ ऐं हिन वक़्तु ताईं, जी, त असांजो जेको मुल्क आहे उहो 1952 या 53 में जेको आहे असां एतिरा रिच आहियूं जो असां ओमान जेको अरब कंट्री जेको हींअर त उनजो दिनार जेको आहे 1000 रुपए खां मथे आहे, उनखां जेको आहे असां ग्वादर परचेस करण जी पोज़ीशन में आहियूं। जेकॾहिं असां 60 जी दहाई जो जाइज़ो था वठूं त पोइ असां चाइना खे कर्ज़ु ॾेई रहिया आहियूं। उन ई दौर में वरी असां जेको आहे उहो जर्मनी खे बि कर्ज़ु ॾेई रहिया आहियूं। उनखां पोइ जेकॾहिं असां अॻिते अचूं त वरी असां जेको आहे दुबई खे इहो ॿुधाए रहिया आहियूं त जहाज़ छा हूंदो आहे, एयरपोर्ट्स छा हूंदा आहिनि ऐं इहे जहाज़ उॾामंदा कीअं आहिनि। यानी असां उन्हनि खे ट्रेंड करे रहिया आहियूं, ट्रेनिंग ॾेई रहिया आहियूं त पाकिस्तान जी जेकी क्रेडिबिलिटी ऐं पाकिस्तान में जेके वसीलनि जो बहितर इस्तेमालु उहो बिल्कुलु थी रहियो हुयो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी फाई खां अॻु जेकॾहिं तव्हां पाकिस्तान खे ॾिसो त पाकिस्तान में इकोनॉमी जेको आहे तव्हांजी तमामु तेज़ी सां ग्रो कयो। जी जी, 4% जे रेट सां बाक़ाइदा ग्रोथ थी न, बल्कि एशिया जी सभिनी खां वॾी मिल जेकी आहे लोह जी, यानी जेके असां स्टील मिल चवंदा आहियूं, रशिया जी मदद सां उहा पाकिस्तान में लॻी।
ऐं उन वक़्त में पाकिस्तान जा जेके तालुक़ हुआ परॾेही तालुक़ जेके असां चवंदा आहियूं उहो दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि सां बराबरी जी बुनियाद ते हुया ऐं पोइ बदकिस्मती सां जीअं जीअं असांजा हुकुमरान तब्दील थींदा रहिया असांजे सभिनी हुकुमराननि में पोइ पैसे कमाइण जी हिकिड़ी हवस पैदा थियणु शुरू थी ऐं हर माण्हू ॿिए माण्हू ते सबक़त हासिलु करण में लॻी वियो त जेकॾहिं हिन एतिरी करप्शन कई आहे त मां हिन खां वधीक कयां यानी गवर्नेंस ॾे तवजो ॾियण जे बजाए अवाम जा मसइला हल करण जे बजाए तालीम ते तवजो ॾियण जे बजाए सिहत ते तवजो ॾियण जे बजाए पीअण जे पाणी ते तवजो ॾियण जे बजाए सेवरेज जे सिस्टम ते ट्रांसपोर्ट जे सिस्टम ते तवजो ॾियण जे बजाए असां में जेको आहे जेकी भॼ टुक शुरू थी वई उहा थी वई त मक़सदु दिलनि जे अंदरि हिकिड़ी हवस पैदा थी वई त हर शइ जेका आहे उहा असां वटि अवेलेबल हुजे मौजूदु हुजे ॾिसो क़ौमूं तरक़ी ईअं कान थियूं करे सघनि क़ौमूं तरक़ियूं तॾहिं कंदियूं जॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे जेकॾहिं हुकुमरान आहे पब्लिक पोस्ट ते कंहिं ते वेठो आहे त उनखे पंहिंजो पाण खे पहिरियों नीट एंड क्लीन रखिणो पवंदो ऐं पोइ उसूल इंसाफ़ ऐं कानून जे मुताबिक़ फ़ैसिला करणा पवंदा हिते जेके बि फ़ैसिला थियनि था या जेके बि पॉलिसियूं ठहनि थियूं उन में कंहिं न कंहिं जॻह ते कंहिं न कंहिं जो अमल दख़ल हूंदो आहे पंहिंजे ज़ाती मफ़ाद जे पर मख़सूस तौर ते पॉलिसीज़ जे लाइ जमाली साहब तव्हां छा चवंदो जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असीं प्राइवेटाइज़ेशन जी ॻाल्हि कयूं या लेट से जीअं IPP वारी पॉलिसी आहे त इन हवाले सां बि काफ़ी हिकु तबिके जो ख़्यालु आहे त इहा हिकु ग़लति पॉलिसी आहे यानी इदारनि खे तव्हां जेको आहे प्राइवेटाइज़ करे छॾियो त उहो ओतिरो पैसो जेको आहे फ़ज़ूल में अवाम जेको आहे उहो असां उन्हनि खे इदारनि खे भरणो पवे थो त अहिड़ियुनि पॉलिसीज़ बि तमामु घणो असरु विधो आहे मुल्क ते ॾिसो असां वटि जेके सरकार सां रिलेटेड जेके बि महकमा आहिनि ऐं जेके बि कॉर्पोरेशन्स आहिनि जेके बि निजी यानी कि जेके ख़ुदि मुख़्तार जेके असां इदारा चवंदा आहियूं इहे हूंदा आहिनि इन्हनि में जेको असांजो पहिरियों स्टाफ हुयो 80 जी दहाई खां अॻु जी जेकर असां ॻाल्हि कयूं त उहे ॾाढा डेडिकेटेड ऑनेस्ट डिग्निटी रखण वारा ऐं मुल्क ऐं क़ौम सां सचा वफ़ादार नज़र ईंदा हुआ बदकिस्मती सां उनखां पोइ जेके बि सरकारी इदारा आहिनि इहे सभु जेके आहिनि उहे करप्शन जी आमाजगाह बणिजी विया ऐं जीअं मूं पहिरियों चयो त वधि खां वधि हर माण्हू इहो सोचणु लॻी वियो त मूंखे वधि खां वधीक जेको आहे उहो पैसनि खे ज़ख़ीरो करिणो आहे या मूंखे वधि खां वधि जेको आहे उहो प्रॉपर्टीज़ जेके आहिनि उहे हासिलु करणियूं आहिनि हिन इहो सोचणु बंदि करे छॾियो त इंसान खे हर इंसानु ज़ाहिर आहे हर इंसान खे मौत जो मज़ो त चखणो ई आहे न त हर इंसान खे वञिणो आहे पर जॾहिं ख़ौफ़ ख़ुदा बि ख़तमु थी वियो ऐं मौत जो जेको ख़ौफ़ हो उहो बि ख़तमु थी वियो त पोइ जेको आहे हुननि इहो ई बसि पंहिंजे लाइ इहो सम्झो त रुॻो असांखे शायदि हीअ दुनिया जेको आहे इहा ई दुनिया आहे ऐं इन में असांखे रुॻो पैसो कमाइणो आहे त हर माण्हू उन जी भॼ टुक में लॻी वियो जॾहिं तव्हां इंसाफ़ विसरी विया जॾहिं तव्हां अवाम जी मुश्किलातुनि खे सम्झणु विसरी विया जॾहिं तव्हां मुल्क जी तरक़ी खे विसरी विया त पोइ जॾहिं ज़ाती मफ़ाद उते अची वियो त पोइ ज़ाहिर आहे हर इदारो तबाह ऐं बर्बादु थी वियो अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान जी तव्हां जुडिशरी खे वठो कानून ऑफिस कंदड़ इदारनि खे वठो सिविल ब्यूरोक्रेसी खे वठो कहिड़े बि तव्हां महकमे में वञो त तव्हां अॼु ताईं इहो कान ॿुधो हूंदो त हिते या त तव्हां वटि असर रसूख़ हुजणु घुरिजे या पैसा हुजणु घुरिजनि त तव्हांजो कमु थिए हाणे असांजो जेको कॉन्सेप्ट अची बीठो आहे उहो इन जॻह ते अची बीठो आहे त जंहिं वटि पैसा आहिनि उनजो मसइलो हल थींदो या जंहिं वटि असर रसूख़ आहे उनजो मसइलो हल थींदो जेको आहे त असां वटि जेको इंसाफ़ जो तरीक़ेकार हो जेको आइन में ॾिनल आहे उहो तहस नहस थी वियो आहे बर्बादु थी वियो आहे तबाह थी वियो आहे हाणे इन बोसीदा निज़ाम खे बहितर अॼु बि करे सघिजे थो मसइलो इहो आहे त उते खपे नियत जीअं तव्हां जेकॾहिं हींअर कुझु ॾींहंनि में ॾिठो त मुख़्तलिफ़ क़िस्म जी माफ़िया जे ख़िलाफ़ु ऑपरेशन्स थी रहिया आहिनि जंहिंमें सभ खां वॾी जेकी माफ़िया आहे या खंडु ऐं कणिक ऐं जेके खाइण पीअण जूं शयूं आहिनि इन्हनि जी माफ़िया या सभिनी खां वॾी माफ़िया आहे असां वटि जेको आहे हिते नलके में पाणी न ईंदो आहे पर हाइड्रेंट ते या कंहिंखे तव्हां टैंकर खे घुराइणु चाहियो त हिकिड़े मिंट में जेको आहे तव्हां वटि टैंकर पहुची थो वञे त इट मीन्स त पाणी जी किल्लत कान्हे पर उहा जेकी माफ़िया आहे उन्हनि जेको नलके में आम माण्हू खे पाणी मिलणो आहे उनखे कंट्रोल करे रखियो आहे त इहो आम माण्हू खे जेकॾहिं पाणी मुफ़्त में मिली वियो त ज़ाहिर आहे पैसनि में केरु ख़रीद कंदो हालांकि उनजा जेके टैक्सिस आहिनि उहे सभु भरजनि था पीआरजनि था गवर्नमेंट प्राइवेटाइज़ेशन जी ॻाल्हि कई त हाणे जेकॾहिं असां सुपर पावर ताक़तनि जी ॻाल्हि कयूं
तव्हां अमेरिका जी ॻाल्हि कयो, तव्हां बर्तानिया जी ॻाल्हि कयो, तव्हां ऑस्ट्रेलिया जी ॻाल्हि कयो, तव्हां चाइना जी ॻाल्हि कयो, या जेके बि ताक़तवर मुल्क जेके असां फ्रांस आहे, जर्मनी आहे, यूरोप जी कंट्रीज़ आहिनि, छा उते इहे सभु सिस्टम सरकार थी हलाए? अच्छा, ॾिसो सरकार जॾहिं इहे सिस्टम हलाईंदी आहे त उते ख़राबियूं पैदा थींदियूं आहिनि, छो जो सरकारी माण्हुनि खे इहा ख़बर आहे त यार मां कमु कयां न कयां मूंखे पघार त मिलणी आहे न। जॾहिं प्राइवेट ऑर्गेनाइज़ेशन हूंदो आहे न, को प्राइवेट इदारो उनखे टेकअप कंदो आहे, हायर कंदो आहे, त उहो पंहिंजी सख़्ती रखंदो आहे उन तरीक़े सां। हिते जेको आहे माण्हू उन सख़्ती खे उनजो नेगेटिव कॉन्सेप्ट वरितो वेंदो आहे। अच्छा, मिसाल तव्हांखे ॾियां, बिजली महांगी आहे न हिन वक़्तु, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, इन में को शक न आहे त बिजली महांगी आहे न। पर जॾहिं खां के इलेक्ट्रिक खे इहा प्राइवेटाइज़ेशन थी हुई, एटलीस्ट तव्हां इहो त चई सघो था न त लोड शेडिंग जो हिन कराची में उहो मसइलो न आहे जेको मुल्क जे ॿियनि हिसनि में आहे। ठीकु आहे, इनखे ऐं फ़र्क़ु इन करे ॿुधाइण पियो चाहियां त महांगी आहे, हुते बि महांगी आहे, हिते बि महांगी आहे, ईअं त न हुते सस्ती आहे हिते महांगी आहे। ठीकु आहे, सवाल इहो आहे त प्राइवेट हुजण जे करे ख़ासि तौर ते जिन PMTs ते चोरी न आहे उते लोड शेडिंग थींदी कान्हे। सही आहे, जिते चोरी आहे उते यकीनन उहो लोड शेडिंग कंदा, ऐं उनजो अज़ाब वरी जेके वीचारा चोरी नथा कनि, उन इहे जेके वधनि था बिल, हे उनजी सूरत में उहे वीचारा अदा करे रहिया आहिनि न। अहिड़े तरीक़े सां तव्हां पाकिस्तान रेलवे जी मिसाल खणो त कहिड़ी दुनिया में जेको आहे रेलवे गवर्नमेंट थी हलाए, गवर्नमेंट जो कमु हूंदो आहे नज़र रखणु, उनजे किरायनि ते नज़र रखणु, उनजी सहूलियत ते नज़र रखणु, उते सेफ्टी सिक्योरिटी ॾियणु, उते प्रॉपर जेके आहिनि उहे स्टेशन्स जेके हूंदा आहिनि उन्हनि ते नज़र रखणु त का इन क़िस्म जी ॻाल्हि ख़राबु को वाक़ियो उते न पर हिते मसइलो इहो बि आहे त टैक्स जेको आहे अहिड़े तरीक़े सां हाणे केतिरो आवाम खां वरितो वञे ॾिसो उन वक़्त में स्टील मिल जो हिकिड़ो या त स्टील मिल उहो कमाए ॾिए हा, पर जेकॾहिं स्टील मिल हिकिड़ो सफ़ेद हाथी थी चुको आहे त हाणे उनजो अल्टरनेट त तव्हांखे ॾिसणो पवंदो न त हेॾी वॾी मिल आहे बंदि बि पई आहे ऐं हज़ारे माण्हुनि खे तव्हां पघारूं बि ॾेई रहिया आहियो। अहिड़े तरीक़े सां PIE आहे, जेकॾहिं तव्हां या त ॾिसो न, या त हुकूमत जी हिते एबिलिटी हुजे आहे, जे पहिरियों हुई ऐं पाण रन करे रही हुई, पोइ त को मसइलो ई कान्हे। पर जेकॾहिं हाणे उहे एबिलिटी वाला रिजीम कान रही आहे, उहे जेके समझदार पॉलिटिशियन न रहिया आहिनि, उहे समझदार ब्यूरोक्रेट्स न रहिया आहिनि, उहे समझदार अमलो न रहियो आहे, त आख़िर तव्हां वटि को त हल हूंदो न इन खां मां निकिरण जे। छो जो इन जी जेके बि अरबे रुपए जी सब्सिडीज़ आहिनि, अल्टीमेटली त वरी हीउ जेको बार बार आवाम ते टैक्स लॻी रहियो आहे, प्रॉब्लम थी रहियो आहे, हे ताईं पैसा कढी उते ॾियनि था न, पंहिंजे हिसे में त कोई बि कान ॾींदो आहे, पर निकिरनि त आवाम मां त जमाली साहब मसइलो त इहो ई आहे, अल्टीमेटली बोझ आवाम ते पइजी रहियो आहे न। मां बि इहो चवंदो त अल्टीमेटली उहो बोझ आवाम ते पइजी रहियो आहे। प्राइवेटाइजेशन जो पर फ़ाइदो जेकॾहिं तव्हां उन पूरे निज़ाम खे अहिड़े तरीक़े सां प्राइवेटाइज़ कयो जो तव्हां हुकूमत खे त एटलीस्ट तव्हां प्रॉफिट थियणु घुरिजे न, बजाए इन जो लॉस थिए। एग्ज़ैक्टली, त जॾहिं हुकूमत खे प्रॉफिट थींदो त हिकु त तव्हांखे हुकूमत खे टैक्स वधीक मिलंदो ऐं ॿियो जेको तव्हां सब्सिडी जी मदद में हर इन क़िस्म जे इदारे खे अरबे रुपया ॾेई रहिया आहियो, तव्हां वटि उहा बचत थींदी त तव्हां टैक्स खे घटि करे सघो था न। बिल्कुलु ॿियो जेको आहे असां वटि हिन मुल्क में टैक्स जो निज़ाम बि सुठो न आहे न, कंहिं हिन ते तवजो ई कान्हे। मां चयो न, जेके कम हुकूमत जी तवजो ॾियण जा आहिनि उन ते कॾहिं कंहिं तवजो कान्हे। हाणे गोल्ड जी जेकॾहिं असां सोन जी मिसाल वठूं त हीउ जेको हरूभरू रेट वधी रहियो आहे, यानी सोन जो जेको रेट वधी रहियो आहे, तव्हां ॾिसो त पाकिस्तान में जेके माण्हू सोन परचेस कंदा आहिनि, ख़रीद कंदा आहिनि, इन्हनि जो को बिलिंग सिस्टम कान्हे। इहे जेके बि सोन जा कारोबार करे रहिया आहिनि उनजी मर्ज़ी हूंदी आहे त हू केतिरे जो बि खपाए छॾनि ऐं शो ई न कनि, यानी को पुछण वारो ई कान्हे। ॾिसो जेसि ताणी तव्हां जेके इहे मेजर मसइला आहिनि, जेसि ताणी तव्हां हिन मेजर शयुनि ते नज़र न रखंदा तेसि ताणी हिन मुल्क जी जमाली साहब ॾिसो ॻाल्हि त सिर्फ़ु नज़र रखण जी आहे न, त आख़िर उहा नज़र छो नथी रखी वञे, ऐं ख़ासि करे ॿियो इहो बि आहे हुन में कुझु मख़सूस मंसूबनि जी हुकूमत जे बिल्कुलु हुनजो आहे मख़सूस इहो कमु आहे जेके हुकूमत सां रिलेटेड इदारा आहिनि उन्हनि जो, त इन्हनि शयुनि ते नज़र रखणी आहे। जेकॾहिं तव्हांजे मुल्क में डॉलर जेको आहे स्मगल थिए थो त ॾिसो उहो त मजबूरी थो सॼे पाकिस्तान खे लॉस थो थिए न, तव्हांजी करेंसी जेको आहे डिवेल्यू थी वञे। हाणे अफ़गानिस्तान जे वञ मूं चयो असां मां रिसोर्सिस तव्हांखे थोरा मुख़्तसिर अञा इहे मां तव्हांखे रिसोर्सिस ॿुधाया आहिनि, पर अफ़गानिस्तान में जेके रिसोर्सिस ई कान्हनि ऐं उन्हनि जी करेंसी असांखां मज़बूत लॻी पई आहे। हालत ॾिसो न, मक़सदु त अकुल जेको आहे हिन शइ जी इजाज़त ॾींदो त जेको मुल्क एग्रीकल्चर हुजे, मिनरल सां मालामाल हुजे, जंहिं वटि बिलो इकोनॉमी जा एॾा वसीला मौजूदु हुजनि, जंहिं वटि रेकोडिक हुजे, जंहिं वटि तांबो हुजे, जंहिं वटि एटम बम हुजे, जंहिं वटि पंहिंजी एॾी फौज हुजे, ऐं असां जेको आहे डाउन पिया थियूं ऐं जिन वटि कुझु बि कान्हे उन्हनि जा जेके वज़ीर आज़म आहिनि उहे मोटरसाइकिल ते या गॾा गाॾियुनि ते अचनि वञनि था, उहे जेके आहिनि यानी उहो पंहिंजे मुल्क सां त वफ़ादार थिया न, उहे पंहिंजे मुल्क जी इकोनॉमी खे त ठीकु करे रहिया आहिनि न, पोइ कहिड़ा बि तरीक़ा इस्तेमालु कंदा। जेकॾहिं असांजो कमु आहे त असां पंहिंजे मुल्क खे ठीकु कयूं न, असां पंहिंजी जेके बि सरहदूं आहिनि उन्हनि खे एॾो महफ़ूज़ बणाए छॾियूं जो इलीगल का शइ न, लीगल ते असांखे कोई इतराज़ कान्हे, उन सां असांखे फ़ाइदो थींदो।
पर इलीगल जेकी वञी रहियूं आहिनि असां सिर्फ़ु उनखे रोकियूं। मां नाज़रीन खे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, ॾिसो इस्लामाबाद में ॿ ॾींहं अॻु में कंहिं जॻह ते छापो लॻो आहे, कंस्ट्रक्शन वारी बिल्डिंग हुई जी। हाणे उतां काफ़ी शयूं मिलियूं आहिनि, पर असां वटि छो जो मूं जीअं चयो त हुकुमराननि जी नियत ई ठीकु न हूंदी आहे न, अञा ताईं उहो न ॿुधायो अथऊं त उतां छा मिलियो आहे। असां पंहिंजे नाज़रीन खे ज़रूरु थोरो घणो उन में ॿुधाए छॾियूं त उतां न सिर्फ़ु पाकिस्तानी बल्कि परॾेही बिलियंस जी करेंसी मिली आहे। ओ माय गॉड। जेके भितुनि जे अंदरि जेको आहे जीअं भितूं आहिनि लिकियल में लिकियल हुयूं ऐं भितुनि खे टोड़े ऐं उन में वरी लोह जूं अलमारियूं लॻल हुयूं जिन खे टोड़े करे जेको आहे उहो हासिलु कयो आहे। पर ऑफिशियली हुकूमत पाकिस्तान अञा ताईं कंहिंखे कुझु कान थी ॿुधाए। भई छो? भई हुकूमत पाकिस्तान जो इहो कमु आहे ऐं उनजे जेके इदारनि बि इहो को बहितर, इहो त बहितर कमु आहे न, त उन बहितर कम मुंहिंजी पर्सनल उहो ई आहे त 8 खां 10 माण्हू बि उन में अरेस्ट थी चुका आहिनि। त सवाल इहो आहे त उन्हनि खे पब्लिक कयो वञे त माण्हुनि खे ख़बर पए त हीअ कहिड़े क़िस्म जी माफ़िया आहे, छो जो इहे उहे माण्हू आहिनि जेके पाकिस्तान जी इकोनॉमी जा दुश्मन आहिनि। त अहिड़े क़िस्म जे दुश्मन खे त असांखे पूरी क़ौम खे ॿुधाइणु घुरिजे त जीअं ज़ाहिर आहे इहे रुॻो 8-10 माण्हू न हूंदा, इन्हनि जे पुठियां जेको आहे को वॾो नेटवर्क उन नेटवर्क खे जेको आहे पकड़िजे ऐं उन नेटवर्क खे साम्हूं आणिजे ऐं अवाम खे ॾेखारिजे त बाबा हीउ तबिको आहे जंहिं जेको आहे हिन पाकिस्तान जी इकोनॉमी जो बेड़ो गर्क कयो आहे। त जमाली साहब मसइलनि जो हल जीअं तव्हां ॿुधायो पिया त एतिरो ॾुखियो न आहे ऐं असांखे असल में ॾुखियाई तॾहिं थींदी आहे जॾहिं की मसइले जी बि ख़बर न हूंदी आहे, पर जीअं तव्हां ॻाल्हि कई त नियत बि हिन में हुजणु तमामु ज़रूरी आहे। जमाली साहब तेल महांगो थींदो वञे पियो, तेल असां इम्पोर्ट कयूं पिया, कुझु अहिड़ा मनसूबा आहिनि जीअं असीं ईरान पाइपलाइन जी ॻाल्हि कयूं त उहो जेको काफ़ी साल अॻु में पूरो थियणो हुयो पर हिन वक़्त ताईं पूरो न थी सघियो। ईरान त असांखे सस्तो तेल ॾियण जे लाइ रेडी बि आहे, त आख़िर इहे बि त सॉल्यूशन्स मौजूदु आहिनि, त इन्हनि ते भला असांजी तवजह छो न थी वञे। या टापी पाइपलाइन आहे, टर्किश पाइपलाइन जेकी आहे उहा बि काफ़ी साल अॻु में कंप्लीट थियणी हुई, उहा बि न थी सघी आहे। त हीअ मनसूबा आख़िर जेके फ़ाइदो ॾेई सघनि था रंडक जो शिकार छो आहिनि? आख़िर ॾिसो बलूचिस्तान ऐं ईरान जी सरहद बिल्कुलु मिलियल आहे, सही, यानी की इन हद ताईं मिलियल आहे त जेकॾहिं तव्हांखे राति जे टाइम ते उते का अख़बार पढ़णी आहे त ईरान वारी सरहद ते जेकी लाइट लॻल आहे उते पाकिस्तानी जेको आहे ॿई अख़बार पढ़नि था, या का किताब पढ़णी आहे या कुझु बि पढ़णो आहे त ऐं जॾहिं हेॾे था अचो त तव्हांखे अंधेरा था नज़र अचनि, होॾे था वञो त तव्हांखे रोशनियूं थियूं नज़र अचनि। इहे जेके असां ते कर्ज़ चाढ़िया विया, इहे हुकुमराननि जेको आहे हर दौर जे मुख़्तलिफ़ हुकुमराननि अलॻि स्ट्रेटेजी जे मुताबिक़ ऐं ज़ाती मफ़ादनि जे करे हिन पाकिस्तान खे कर्ज़नि तले दॿाए छॾियो आहे। ऐं जॾहिं असां ते IMF जा ऐं वर्ल्ड बैंक जा ऐं एशियन डेवलपमेंट बैंक जा कर्ज़ एतिरा चढ़ी चुका आहिनि जो असां हाणे हुननि जे हथां ब्लैकमेल थी रहिया आहियूं। हाणे असां पंहिंजी इंडिपेंडेंट पॉलिसी नथा ठाहे सघूं। हुननि जेको कमु कयो असां इहो ई कयो त असांखे कर्ज़ ॼाणी वाणी हर हुकुमराननि खे ॾेई करे, जीअं मिसाल जे तौर ते नवाज़ शरीफ़ जो 2018 जो जेकॾहिं असां वठूं त असां IMF खे ख़ुदाफ़िज़ करे चुका हुआसीं, IMF जे कर्ज़ मां असां निकिरी चुका हुआसीं। पाकिस्तान पंहिंजी स्टेबिलिटी ते बीठो हुयो, पर वरी पोइ हिकिड़ी साज़िश थी, उन साज़िश जे तहत जेको आहे इमरान ख़ान साहब खे आंदो वियो ऐं उनखां पोइ जेको आहे पाकिस्तान जी हिस्ट्री जा सभ खां वॾा कर्ज़ वरिता विया। बेसिकली इहो चवणु सवलो आहे त कर्ज़ वरिता विया, इन जे पुठियां गेम ॾिसबो आहे त उहो गेम छा हो? गेम इहो त यार IMF जे चुंगल खां निकिरी चुका आहिनि। हाणे जेको आहे वरी हिननि खे कीअं जकोड़जे, कीअं हिननि खे जेको आहे काबू में रखिजे त जीअं पंहिंजी इंडिपेंडेंस जेको आहे को फ़ैसिला साज़ी न करे सघनि, त वरी ॼाणी वाणी हिनखे एतिरा इहे कर्ज़ इन जे थ्रू वठाए। इन करे हकीम सईद साहिबु ऐं जेको इसरार साहिबु हो जे वॾा स्कॉलर्स आहिनि, को मामूली माण्हू न आहिनि, इन्हनि चई छॾियो त बाबा इन जे थ्रू जेको आहे हाणे यहूदी पाकिस्तान जेको आहे सॼे सिस्टम खे कंट्रोल कंदा, त उहा ॻाल्हि का हुननि जी ग़लति त न ई न, असांखे त असां त प्रैक्टिकली ॻाल्हि करे रहिया आहियूं। कुझु माण्हू सम्झंदा आहिनि त शायदि PTI या इमरान ख़ान जी नफ़रत में असां इहे ॻाल्हियूं कंदा आहियूं। असां ॻाल्हियूं कंदा आहियूं जेको ग्राउंड रियलिटी आहे त 2018 में तव्हां हर शइ खां आज़ादु थी चुका हुआ। बाक़ी जेके तव्हां ते कुझु लोन्स हलिया उहो सेट पैटर्न हुयो जंहिंजे तहत उहो वापसि थी रहिया हुआ, यानी IMF खां कर्ज़ वठण वारे सिस्टम मां असां निकिरी चुका हुआसीं। पर एॾा कर्ज़ हिनखे ॼाणी वाणी धड़ाधड़ हिनखे ॾिना विया त जीअं हिननि जी जेकी इकोनॉमी आहे हिन मुल्क जी, यानी पाकिस्तान जेको एटमी ताक़त आहे इस्लामी, उन जी इकोनॉमी ते कहिड़े तरीक़े सां कब्ज़ो करे सघिजे, पंजा दॿाए सघजनि, हुननि जेको आहे ॼाणी वाणी इहे कर्ज़ ॾेई करे उन खां पोइ सॼे हिन मुल्क जी फ्लक्चुएशन कराए छॾी। यानी तव्हां अंदाज़ो लॻायो त हीउ जेको तेल वधे थो, हीअ इनफैक्ट बिजली जा बिल वधनि था, इहा जेकी बेरोज़गारी थिए थियूं, असांजूं कई फैक्ट्रियूं बंदि थी रहियूं आहिनि छो जो रॉ मटीरियल वठण लाइ असां वटि पैसा कान हूंदा आहिनि। इन्हनि सभिनी शयुनि जे पुठियां त उहा एक्चुअल साज़िश हुई जंहिंजे करे हिनखे आंदो वियो
ऐं हिन खां इहे कमु कराए विया ऐं पूरी क़ौम खे वरी उन जे जाल में जेको आहे असांखे जकोड़े छॾियो। हाणे हिन जाल खां तव्हां एॾी आसानी सां त नथा निकिरी सघो न, छो जो हाणे असां वटि एतिरा पैसा ई न आहिनि जो असां वापसि कयूं। असांजी इकोनॉमी अञा डाउन थी रही आहे। त पहिरियों त तव्हांखे पंहिंजा जेके वसीला आहिनि उनखे बहितर इस्तेमालु करण जे लाइ वधि खां वधि महिनत करणी पवंदी। मां चयो न अॼु बि जेकॾहिं नियत हुजे असां वटि एतिरो रेकोर्डिक वसीलनि वारी ॻाल्हि केॾां हली वई, रेकोर्डिक बि जेको एग्ज़िस्ट करे थो, पर वसीलनि जी तीअं असां समिट ॾिठीसीं, उहा थी, पोइ वरी निगरान हुकूमत अची वई, त पोइ हाणे त का ख़बरदारी ईरान सां मुआइदो कंहिं छो ज़ाहिर एग्रीमेंट न थियो न, पंहिंजी सरहद ताईं ईरान पाइपलाइन गैस विछाए छॾी हुई, सही हेॾा न अची सघी। ज़ाहिर आहे जेको जंहिंजा असां कर्ज़ी हुआसीं उन्हनि हिकिड़ी फ़ोन कई त बाबा हिन मनसूबे खे तव्हां ख़तमु करे छॾियो, ख़तमु करे छॾियो। हाणे जेको आहे अहिड़े तरीक़े जा ॿिया बि आहिनि। तव्हां ॾिसो न रशिया मां 2 जहाज़ आया न जिते असां शोर कयोसीं, तव्हांखे यादि हूंदो मूं चयो त इहो वक़्ती जेको आहे त नज़र अची थो रहे, पर जॾहिं अॻिते हलंदासीं त इहो कंटिन्यू थियण जो ॾाढो ॾुखियो थी वेंदो। त उहो तव्हां सभिनी खे ख़बर पइजी वई त ॾुखियो छा थी वियो, बल्कि बंदि थी वियो तक़रीबन। त पोइ हाणे उहो तेल गायब थी वियो का हुन मां बि तख़्तूं आहिनि जी जी जेके थ्रू IMF असां ते राब्तनि में आहिनि, छो जो हाणे सभ खां वॾो मसइलो सम्झो आहे मईशत जो, ऐं मईशत असांजी आहे हाणे IMF जे हथ में। बिल्कुलु ईअं ई लॻो हाणे जेको आहे जेके पॉलिसीज़ आहिनि उहे बि त ज़ाहिर आहे उतां इम्पोर्ट थी रहियूं आहिनि न। हाणे जॾहिं उहो पॉलिसीज़ ऐं तव्हां उन ते अमल करण जा पाबंद आहियो, ठीकु, छो जो जेका तव्हां कर्ज़ वरितो आहे उन तव्हांखे टर्म्स ऑफ रेफरेंस ॾिनो आहे, असांखे अमल दरामद टर्म्स ऑफ रेफरेंस ते तव्हांखे अमल करिणो आहे। 15 ॾींहनि में पेट्रोल वधे पियो त छा कनि तव्हांखे, त पोइ जमाली साहब को त सॉल्यूशन तबाही ऐं बर्बादी जी तरफ़ धकेलण जेको आहे उहो पाकिस्तान दुश्मननि जी हिकिड़ी ज़ाहिर प्री प्लान कोशिश आहे न। 90 जी दहाई में तव्हां ॾिसो त UK खां मैगज़ीन छपजे थो त पाकिस्तान खां जेको आहे जंहिंमें नक्शा छपजनि था त पाकिस्तान में जो जेको नक्शो आहे उन मां बलूचिस्तान खे गाइब करे छॾियो अथऊं 90 में। हे त अञा ताईं उहो पंहिंजी साज़िशन में थोरो डिले थी आहे, न त हुननि जो जेको प्लान हो उहो इहो ई हो त 90 ताईं जेको आहे असांखे सभ खां पहिरें फ़ैसिलो मरहले में पाकिस्तान खां अफ़गानिस्तान खे अलॻि बलूचिस्तान खे अलॻि करिणो आहे। जॾहिं बलूचिस्तान खे अलॻि कयो, हाणे बलूचिस्तान आहे छा असल में, त माण्हू खे इहो बि असां ॿुधायूं त बलूचिस्तान जेको आहे मिनरल जे एतबार सां ऐं जुग्राफियाई लिहाज़ सां पाकिस्तान जे ॿियनि सभिनी सूबनि खां वधीक इम्पोर्टेंट आहे। बिल्कुलु, छो जो उते जेको आहे उहो सीपेक आहे ऐं उते रेकोडिक आहे ऐं उते ग्रेनाइट आहे, पथर आहे, हर क़िस्म जी माइन्स उते मौजूदु मिनरल्स मौजूदु आहिनि। त इहा जेकी साज़िश हुई, छो जो गोरनि वटि टेक्नोलॉजी घणी आहे, इन साज़िश जे तहत हू सम्झी चुको आहे त पाकिस्तान जा जेके कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन में जेको आहे इन क़िस्म जूं शयूं आहिनि, त यानी कि गैस बि उते ज़ाहिर आहे, हर काफ़ी शयूं उते आहिनि। त हुननि पहिरियों ई टारगेट कयल हो त बलूचिस्तान खे असांखे कहिड़े तरीक़े सां जेको आहे पाकिस्तान खां धार करिणो आहे। 90 में तव्हां अंदाज़ो लॻायो त किताब छपिजे थी जंहिंमें पाकिस्तान जी जेके नक्शा छपिया अथऊं अफ़गानिस्तान त हुननि जी पूरी कोशिशि हुई त बलूचिस्तान खे या त अफ़गानिस्तान जे ज़रिए कंट्रोल कयो वञे या जेको आहे इंडिया जे ज़रिए कंट्रोल कयो वञे या ईरान जे ज़रिए बि कंट्रोल कयो वञे, सरहदूं सभिनी जूं मिलंदियूं, पर पाकिस्तान जी जुग्राफियाई हुदूद खां ई निकिरी वञे त केतिरा वॾा प्लान्स जेके आहिनि पाकिस्तान जे ख़िलाफ़ कॾहिं खां इहे जारी आहिनि, तव्हांजो अंदाज़ो लॻाए सघो। इहे ई प्लान्स जेके आहिनि इलाही टाइम खां जारी आहिनि ऐं इन्हनि ई मुसीबतनि में कॉम्प्लिकेशन्स में हिन मुल्क जेको आहे जकड़ियो पियो आहे। असीं रोज़ाना जेको आहे मुख़्तलिफ़ सियासतदाननि जी ॻाल्हि त कंदा आहियूं त उन्हनि छा चयो, छा बयानबाज़ी कई, पर मख़सूस तौर ते असीं प्रोग्राम जेको आहे इन ते कयोसीं त आख़िर मसइला कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जो हल छा एतिरो ॾुखियो आहे त इहो हल मसइला ॾाढो जमाली साहब 1 by 1 क्लैरिफाई कया। स्मगलिंग, इलीगल इमिग्रेंट्स जो जेको इशू आहे उहो अलॻि सां आहे ऐं गॾो गॾु लॉ एनफोर्समेंट थी वियो, रिसोर्सिस जे हवाले सां उन्हनि ॻाल्हि कई त रिसोर्सिस सां असीं मालामाल आहियूं, कहिड़ा कहिड़ा ख़िता जीअं ख़ासि करे बलूचिस्तान आहे उहो कीअं रिसोर्सिस में मालामाल आहे। सो बहरहाल मसइला बि आहिनि ऐं सॉल्यूशन्स बि मौजूदु आहिनि, पर ॻाल्हि इहा आहे त उते नियत खपे पई ऐं हीअ जेके मनसूबा कुझु असांजा जीअं फॉर एग्ज़ाम्पल अगरि तेल महांगो आहे त उनजो बि सॉल्यूशन असीं जेकॾहिं चऊं भई जेके मुल्क असांखे सस्तो तेल ॾियनि था वञी करे असीं उन्हनि खां वठूं, पर पोयां असांजा कुझु अहिड़ा मुआइदा चऊं या कर्ज़नि में एतिरो त असीं जकड़ियल आहियूं जो हाणे उन्हनि जूं शर्तूं पूरियूं कंदे कंदे असां सभिनी जी चेल जेको आहे चिबी थी चुकी आहे ऐं रड़ियूं धाऊं कूका जेके आहिनि अवाम मां असांखे बाक़ाइदा तौर ते ॿुधण में अचनि थियूं। सो बहरहाल इजाज़त ॾींदा, मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।